हेलो अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों कहिड़ा हाल आहिनि। उमेद आहे त ख़ुशि हूंदा ऐं ठीकु ठाक हूंदा। जी हाँ नाज़रीन, मां आहियां अख्तियार अली ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी सुवाल जवाब। मुंहिंजे यूट्यूब चैनल सिंधी सुवाल जवाब खे ज़रूरु सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे ज़रूरु क्लिक कयो, जीअं त हर वीडियो जी नोटिफिकेशन अव्हां ताईं पहुची सघे। ऐं कमेंट ऐं शेयर दोस्तनि सां शेयर ज़रूरु कयो। सुवाल नंबर 1, हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के शरीफ़ मदीने मुनव्वरा में नबूवत जा केतिरा साल गुज़ारिया। तव्हां वटि 10 सेकंडनि जो वक़्तु आहे। जेकॾहिं तव्हां जवाबु ॼाणो था हेठियां कमेंट करे छॾियो। जवाब: मक्के में 13 साल ऐं मदीने में 10 साल गुज़ारिया। सुवाल नंबर 2, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे रिसाले में केतिरा सुर आहिनि? जवाब: 30 सुर आहिनि। सुवाल नंबर 3, यूरोप, एशिया ऐं अफ्रीका जूं हदूं किथे मिलनि थियूं? अगरि तव्हां ॼाणो था त तव्हांखे 10 सेकंड जो टाइम आहे। जवाबु हेठियां कमेंट करे छॾियो। जवाब: फ़लस्तीन वटि। सुवाल नंबर 4, जदीद ओलंपिक रांदियूं कॾहिं ऐं सभ खां पहिरियां किथे थियूं? जवाब: 1896 एथेंस, यूनान। सुवाल नंबर 5, पाकिस्तान जी पहिरीं उर्दू फिल्म कहिड़ी आहे? तव्हां वटि 10 सेकंड जो टाइम आहे। जेकॾहिं तव्हां ॼाणो था हेठियां कमेंट करे छॾियो। इन जो जवाबु आहे तेरी याद। जी हाँ नाज़रीन, सुवालनि जवाबनि जी दुनिया जे लाइ मुंहिंजे इन चैनल सुवाल जवाब सिंधीअ खे ज़रूरु सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे ज़रूरु क्लिक कयो ऐं दोस्तनि सां घणे मां घणो शेयर कयो। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी वीडियो ॾिसण जे लाइ।